रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ साफ मोहम्मद अरबी दे चंद हरफ दे विच नहीं ढल सकदे, कायनात दे दर नायाब दे नालैन दे नाल नहीं रल सकदे। लख यूसुफ वन पर दे एक मुस्क दताब नहीं झल सकदे, जेड़ा रातो रात दे विच परवाना उठ वन सकदे ते इथे वल सकदे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लख ताजा वाले दरते देते पे पिन देहन खैरात साईं, भर झोल भलारा देंदा ही न पुछ दई कहंदी जात साईं। न खान खुटन दी तेरी है पहलुटे दी है कायनात साईं। प्यार रज रज मिरल गिलाल है खांदा पढ़ते दी सोनी नात साईं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। किथे मुल्क मदनी जो आए किथे ला मकान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा। किथे मुल्क मदनी जो आए किथे ला मकान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा। ओ किथे मुल्क मदनी जो आए तुरंत मूसा खेदे खारी बारी बेपरवाही सदस रजा सा सजणो असां जो थियो सिदरा जो राही। सदस रजा सा सजणो असां जो थियो सिदरा जो राही। न अकल मखे जो करे लिखण खत्म लिखण में बातन में गुल नूर आए जाहिर हो दिसण में अज गैब खां अजो आज जो आवाज बुधण में पुर पोस्त बुराक अजो अर्श दे सरदार बने तो
महराज ते अज मुस्तफ़ा महदार वने थो वनो हेठ लही जल्द थो हुक्म वही अखे मेहमान आज मोजो तू वठी आओ नबी खे दावत दे वनी मोज तू सरदार सखी खे बस खोलणो हिन साण आ कहे राज खफी खे अजो आहे इरादो तहु मेहमान अची थे परदो न रहे पाण में यकसान अची थे मोहम्मद जा कदम नूरे चुमन जिब्राइल आयो वा घुरायो घोट तो खे आ मथे अरशन ते अज मौला नबी खे न्याप खालिक जो ॾियण जिब्राइल आयो वा इए मीर नबे कहीं खे पठन जिब्राइल आयो वा अर्ज जिए मोहम्मद के करण जिब्राइल आयो वा तुरत मूसा के देखारी बारी बेपरवाही सदस रजा सा सजणो असा जो थो सिदरा जो राही तुरत मूसा के देखारी बारी बेपरवाही सदस रजा सा सजणो असा जो थो सिदरा जो राही सदस रजा सा सजणो असा जो थो सिदरा जो राही जेके नूर हूं दातन जो निरालो जहानवा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शानवा किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकानवा उते जल्द पहुंचण मुझे हबीबन जो शानवा ओ किथे मुल्क मदनी जो ऐं अल्लाह सकद हो हितो वयो जणो हाणे गरम हो बिस्तर कड़ो लुडियो थे वयो वुज़ू जो पानी वञ मूडे सगो सैयद सरवर खे वठी आ ओ महबूब मिठे रूए मुनवर खे वठी आ घर मौज में अज प्यारे पैगंबर खे वठी आ पर अर्श बरी वालिए कौसर खे वठी आ निंड तूं सरकार खे जागाए अदब सां खिदमत में नबी पाक जे ॻाल्हाए अदब सां वञ मुंहिंजो पिरीअ खे वञी पैगाम इहो ॾे अॼु राज़ उहे खोलबा अॼु मुख़फ़ी हुआ जे जिब्राइल बुद्धि हुकुम लही आयो ज़मीन ते उन वक्त लिखन था त हो आराम नबीअ खे जिब्राइल मोहम्मद खे अदब साण उथारियो जिब्राइल ॾे सरदार खणी नेण निहारियो गुरायो कोन कंहिंखे अगे रहमान अर्शन ते नबी कंहिंजी बेदावत हुए कई रब कान अर्शन ते नंबर पहिरियों थींदे तुंहिंजी मिठा मेहमान अर्शन ते मीरल गिलाल बणियो रब आसंदस मिज़बान अर्शन ते अल्लाह बिरह अल्लाह सगद हो हितो वयो जणो हाणी गरम हो बिस्तर कड़ो लुडियो थे वयो वुज़ू जो पानी अल्लाह बिरह अल्लाह सगद हो हितो वयो जणो हाणी
गरम हो बिस्तर कड़ो लुड़ो थे वयो वुज़ू जो पानी गरम हो बिस्तर कड़ो लुड़ो थे वयो वुज़ू जो पानी ओ एडी देर आया तकड़ा असां जो ईमान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा ओ किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान वा उते जल्द पहुंचण मुझे हबीबन जो शान वा ओ किथे मुल्क मदनी जो ओ ऐं खलील थोको कलीम लाकिल अड़ई हबीब न थींदा नसीब थिया त मोहम्मद जा इएं कंहिंजा नसीब न थींदा जिब्राइल कयो अर्ज़ अध में ओ उठो खत्म नबूवत ओ अज अर्श मुअल्ला ते आ अल्लाह जी दावत हासिल न थी ही कहीं भी पैगंबर खे आ इज्जत माबूद खे थी आ तुझे मिलण जी मोहब्बत खिदमत में बोराक वा सजन तुझ सवारी तू आहे सवार मिठा माह मुहारी पर बुश्त बोराक अर्श दे सरदार चढ़ी पियो अल्लाह दे अल्लाह जो दिलदार चढ़ी पियो मेराज ते अज मुस्तफा महतार चढ़ी पियो सालार सवा लख जो सरदार चढ़ी पियो अर्शन जा सतई उन घड़ी दरवाजा खुली विया खुशबू जा सजे मुल्क में हुबकार हुली विया जिब्राइल पाक बेनूरी मोहम्मद जो जिस्म नूरी संदस पोशाक बेनूरी सजन जिया सवारी ले आयो बोराक बेनूरी मिरल गिलाल झूमे पियो सजो अफलाक बेनूरी ओ खलील थोको कलीम लेकिन हड़ई हबीब न थींदा नसीब था त मोहम्मद जा इए कंहिंजा नसीब न थींदा नसीब था त मोहम्मद जा इए कंहिंजा नसीब न थींदा ओ नसीब था त मोहम्मद जा इए कंहिंजा नसीब न थींदा तेलन तरानी हुनते मौला मेहरबान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा किथे मुल्क मदनी जो देश बेनूरी देश बेनूरी जिब्राइल पाक बेनूरी जंज बेनूरी घोट बेनूरी आयो बोराक बेनूरी मौला ते होशियार रहिया ओ ताज़ीम करण लाए थी तू त्यार ए ईसा मुड़े तो अच सैयदे सरदार ए ईसा कर मुझे प्री प्यारे जो दीदार ए ईसा हिन वक्त इजो नूर जो अचण वारो मथेरी घर मुझ में मेहमान थियण वारो मथेरी हुरन घर मुझ अज मुझो महबूब अचे थो तालिब सम्मिलन अर्श ते मतलूब अचे थो मलाइक बेखयूं बीठा वरी धार हथड़न में नबियन बे
दिना तोहफा माण्या मन ठार हथड़न में खुदा मीरल मोहम्मद के दिन अख्तियार हथड़न में ओ दस बेनूरी वैस बेनूरी जिब्राइल पाक बेनूरी जन बेनूरी घोट बेनूरी आज बराक बेनूरी जन बेनूरी घोट बेनूरी आज बराक बेनूरी ओ मदीने जसाई जो अजो खुदा मेजबान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा नारे तकबीर, नारे रिसालत, नारे उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा ओ किथे मुल्क मदनी जो ओ मेरा जुमाने खैर समोटो मुझो मोहम्मद जानिए सुन लहकड़ी सायत में आयो सैर करे सुबहानी फलकते हजरत ओ पैदा थी वही सभनी नबियन में आ मुसरत हैरान थी वह हेडी सी अरबी जी अजमत सभनी का थी वध सैयद सरदार जी सिबगत ईसा अंबिया अंबिया दीदार ले आया ताजीम करण अरशते सरदार ले आया जन्नत में जॾहिं आई जो मेहमान खुदा जो इदरीस ॾिठो नूर दरक शान खुदा जो हर हर पियो चवो आहे एहसान खुदा जो हिन जो सभु जेको आ सामान खुदा जो ॾिसी शान हेॾो आका जो हैरान थियूं हुरूं सद बार पे पेज़ार तां कुर्बान थियूं हुरूं ओ मेरा जुमाने खैर समोटो मुझो मोहम्मद जानिए सुन लहकड़ी सायत में आयो सैर करे सुबहानी ओ सुन लहकड़ी सायत में आयो सैर करे सुबहानी ओ वठी तो असां ले तोहफो ही आजो कुरान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा ओ किथे मुल्क मदनी जो आए ओ शरत दी हर कंखे मिलंदो हबीब पंहिंजो पंहिंजो पसंद पंहिंजी पंहिंजी यारो नसीब पंहिंजो पंहिंजो ओ शरत दी हर कंखे मिलंदो हबीब पंहिंजो पंहिंजो पसंद पंहिंजी पंहिंजी यारो नसीब पंहिंजो पंहिंजो पसंद पंहिंजी पंहिंजी यारो नसीब पंहिंजो पंहिंजो ओ गुलाम नबी से रोंदा जनीअ खे गुमान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान वा किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान वा उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान